सिंध हारी जी सिंध मजदूर जी सिंध मज़लूम जी सिंध मजबूर सिंध कहमीर या पीर जी कीन सिंध दौलत उन्हीं जी जो मिस्कीन सिंध हारी जी सिंध मजदूर जी सिंध बोरिया में रहंदड़ मुहारन जिया सिंध पत्थरन में बसंदड़ निमारन जिया सिंध बोरिया में रहंदड़ मुहारन जिया सिंध पत्थरन में बसंदड़ निमारन जिया सिंध रेठार जी सिंध बकरार सिंध पगमार जी सिंध सिंध यूनाइटेड पार्टी कराची तरफा मजदूरनि जे हक़नि जे लाइ जेका रैली कढी वई आहे कराची जे अंदरि ख़ासि तौर ते फैक्ट्रियुनि में मजदूरनि खे सेफ्टी नथी मिले ऐं उन सां गॾोगॾु सिंध हुकूमत जेको आहे करप्शन करे नंढे नंढे कारखाननि खे जेका खोलण जी इजाज़त ॾिनी थी वञे उन हवाले सां सिंध यूनाइटेड पार्टी कराची तरफा जेको आहे एहतजाजी मुज़ाहिरो कयो पियो वञे ऐं मजदूरनि जी तनख़्वाह में इज़ाफ़े करण जे लाइ मुतालबो कयो थो वञे हिन वक़्तु कराची प्रेस क्लब ते सिंध यूनाइटेड पार्टी कराची तरफा कराची डिवीज़न तरफा मजदूरनि जे हक़नि जे लाइ एहतजाज रिकॉर्ड करायो पियो वञे ख़ासि तौर ते कोरंगी इंडस्ट्री एरिया में कंपनियुनि में सेफ्टी न हुजण करे केतिरा ई मजदूर जेको आहे घणे तकलीफ़ुनि खे मुंहुं ॾियनि पिया कुझु ॾींहं पहिरियां जेको आहे फैक्ट्री में जेकी बाहि लॻी हुई 17 बोरिया ते जेको आहे सड़ी फौत थिया उन हवाले सां ख़ासि तौर ते कराची इंडस्ट्री एरिया कोरंगी में मजदूरनि जे लाइ जेको आहे का बि अहिड़ी सहूलियत कोन्हे जेको उन्हनि जो दिफ़ा करे सघिजे अचानक जा का बाहि लॻी थी वञे या कोई मसइलो पैदा थिए थो उन हवाले सां सिंध यूनाइटेड पार्टी कराची तरफा हिन वक़्तु कराची प्रेस क्लब ते जेको आहे सराबा सिंध पत्थरन में बसंदड़ निमारन जिया सिंध बोरिया में रहंदड़ मुहारन जिया सिंध पत्थरन में बसंदड़ निमारन जिया सिंध रेठार जी सिंध बकरार सिंध पगमार जी सिंध लोहार सिंध मज़लूम सिंध मजबूर सिंध कहमीर या पीर जी कीन सिंध दौलत जी जो मिस्कीन सिंध हारी जी सिंध मज़लूम सिंध मज़दूर जी सिंध मजबूर जी सिंध हारी जी सिंध मज़दूर जी सिंध मज़दूर जी सिंध हारी जी सिंध मज़दूर जी सिंध हारी जी सिंध मज़दूर जी सिंध मज़लूम